कराची में अवां खे ख़बर दींदा हलूं त चीफ इलेक्शन कमीशन मकानी चूंडनि बाबत MQM जा इल्ज़ाम ऐं एतराज़ रद्द करे छॾिया आहिनि। चीफ इलेक्शन कमीशन सिकंदर सुल्तान राजा जी सरबराही में कराची ऐं हैदराबाद में मकानी चूंडनि जे ॿिटे इलेक्टोरल लिस्टनि वारे मामले बाबत MQM जी दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। चीफ इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त कराची में मकानू चूंडनि में देर नथा करे सघूं। चीफ इलेक्शन कमीशन MQM जे वकील खे चयो आहे त तव्हां ग़लति बयानी करे रहिया आहियो, ॿिटियूं इलेक्ट्रॉनिक लिस्टूं इस्तेमाल पियूं थियनि। चीफ इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त असां तव्हां जी ॻाल्हि खे रद्द कयूं था। तव्हां सम्झो था त तव्हां इलेक्शन में देर कराए वठंदा। तव्हां जा हेल ताईं जा दलील अणवागियल आहिनि। इलेक्शन कराइण इलेक्शन कमीशन जी ज़िम्मेवारी आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।